नाज़रीन, आया तव्हांजो मेज़बान मुदस्सर नज़र बलोच इबरत टीवी जी एशिया कप के हवाले से टेलीकास्ट में तव्हांखे भली कार चऊं था। तव्हांखे अपडेट ॾींदो हलां एशिया कप में त दिफ़ाई चैंपियन श्रीलंका के भारत शिकस्त ॾेई छॾी आहे। टॉप 4 मरहले में अॼु भारत ऐं श्रीलंका जो मुक़ाबलो कोलंबो जे मैदान ते थियो, जिते भारत टॉस खटे पहिरीं बैटिंग जो फ़ैसिलो कयो, जेको इब्तिदाई तौर ते ग़लति साबित थियो। भारत जी पूरी टीम 50 ओवर में 213 रन्सनि ते ऑल आउट थी वई। कप्तान रोहित शर्मा 53 ठाहे टॉप स्कोरर रहियो, जॾहिं श्रीलंका जे स्पिनरनि वेलालेगे 5 ऐं असलंका 4 शिकार कया। इब्तिदाई तौर ते 213 रन्सनि जो हदफ़ श्रीलंका लाइ आसान नज़र अची रहियो, पर जहिड़ी रीति भारत जी बॉलिंग बहितरीन नमूने सां परफॉर्म कयो, उहा तारीफ़ जो आहे। भारत जी बॉलिंग श्रीलंका के सिर्फ़ 172 रन्सनि ते ऑल आउट करे न सिर्फ़ 41 रन्सनि तां पंहिंजी टीम खे कामयाबी ॾियारी, पर पाकिस्तानी शाइकीन जूं दिलियूं खटे वरितियूं। छाकाणि त भारत जी कामयाबी सां श्रीलंका ऐं पाकिस्तान जो जेको 14 सितंबर ते मैच ॾिठल आहे, उहो ईअं चइजे त सेमीफाइनल थी वियो। भारत तरफ़ां कुलदीप यादव 4 शिकार करण ते मैन ऑफ द मैच करार थी वियो। हाणे क्रिकेट शाइकीन खे जेकॾहिं पंहिंजो टॉप 4 मरहले जी एक्चुअल पोजीशन सम्झणी आहे त उहो ईअं थींदो, अॼोकी मैच बैदि नेट रन रेट में श्रीलंका पाकिस्तान वांगुरु माइनस में हली वई आहे ऐं ॿिन्ही जो नेट रन रेट माइनस में आहे। पर जेकॾहिं पाकिस्तान ऐं श्रीलंका जे मैच में बरसाति थिए थी ऐं ॿिन्ही खे हिकु पंपॉइंट मिले थी त पंहिंजो श्रीलंका फाइनल लाइ क्वालिफाई करे वेंदी। तंहिंजे करे जेकॾहिं बरसाति न थी ऐं पाकिस्तान श्रीलंका जो मैच थियो त उहो श्रीलंका पंहिंजो सेमीफाइनल जहिड़ो हूंदो। तंहिं करे क्रिकेट शाइकीन चाहींदा त इहो मैच थिए। बहरहाल भारत जी कामयाबी अॼु पाकिस्तानी शाइकीन खे वॾो ख़ुशि कयो आहे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं भारत जी अॼोके मैच में कारकर्दगी ते नज़र विझूं त भारत जी बैटिंग लाइन जेका उन्हनि जी स्ट्रेंथ आहे असल, उहा नाकाम रही, पर जहिड़ी रीति उन्हनि जे बॉलरनि परफॉर्म कयो ऐं श्रीलंका खे आउट क्लास कयो आहे, इहो क़ाबिले तारीफ़ आहे। ऐं अॻिते हली वियो पाकिस्तान खे, छो जो गुज़िरियल मैच में हिननि पाकिस्तान खे बि 128 रन्सनि ते जे हदफ़ ते महदूद कयो ऐं वरी अॼु 172 रन्सनि ते श्रीलंका खे महदूद कयो आहे। ऐं पाकिस्तान लाइ पंहिंजो जेको ईंदड़ मैच आहे श्रीलंका में, उन में हिकिड़ो नाक़िस पॉइंट इहो आहे त नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ अनफिट थी चुका आहिनि, जंहिंजे करे ऐं ॿी ॻाल्हि त पाकिस्तानी बैटिंग ऑर्डर परफॉर्म न पई करे। तंहिंजे करे श्रीलंका ऐं पाकिस्तान जो जेको मुक़ाबिलो थींदो उहो इंतिहाई मानाखेज़ आहे ऐं पंहिंजो पाकिस्तान लाइ मुश्किलातूं हूंदियूं उन मैच में। बहरहाल पोइ बि ॾिसूं था त पाकिस्तान जी टीम उन में कहिड़ी तरह परफॉर्म करे थी। बहरहाल अॼु भारत पंहिंजो न सिर्फ़ु पंहिंजे क्रिकेट शाइकीन खे ख़ुशि कयो, पर पाकिस्तानी शाइकीन लाइ बि अॼु भारतीय टीम कंहिं मसीहा खां घटि न हुई। सो अॼु जे पंहिंजो तजिए में असांखे इजाज़त न। मुदस्सर नज़र बलोच, इबरत टीवी, हैदराबाद।